भिटधणी बादशाह चए थो, अखर पढ़ अलिफ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। या वरी चए थो, सॼण तूं म छॾेज सॼण तूं म छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे, सभई पाड़ूं सूर जूं लहज़े मंझ लटेज, हिकु तूं न मुंहुं मटेज, ॿियो लोक मटियो तां घोरियो। जिए सिंध, जिए सिंधी ॿोली, जिए लतीफ़। दोस्तो, जीअं त अॼु मां पंहिंजे पेज तां पहिरियों दफ़ो लाइव आई आहियां ऐं मुंहिंजे लाइव अचण जो हिकिड़ो मक़सदु आहे त सिंधी अदब लाइ, सिंधी शाइरीअ लाइ जेको बि मूं कमु कयो आहे उहो गुज़िरियल 20 सालनि खां तारीख़ में ज़रूरु लिखियो वेंदो। पोइ जेकॾहिं उहो सोनहरी अखरनि में न बि लिखिजे पर उहो यादि ज़रूरु कयो वेंदो। पर अवां भाइरनि जे मुहबतुनि, ख़ुलूस ऐं मुंहिंजे पेज ते फॉलोअर्स, उन मां मूंखे अंदाज़ो थिए थो त मूंखे सिंध तमामु घणो मान, मर्तबो ऐं मुहबत बख़्शी आहे। शायदि मां उन प्यार जे एतिरो लाइक़ु आहियां, उन ते एतिरो लथी आहियां, अलाए न बि लथी आहियां, पर इहे तव्हांजूं मुहबतूं आहिनि। सो उन हवाले सां मूं चाहियो त छो न हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो शुरू कजे। हिकिड़ो वक़्तु हुयो, हिकिड़ो ज़मानो हुयो, टीवी चैनल्स जो ज़मानो हुयो ऐं उन वक़्तु हिकिड़े हल्के मूंखे उते ॾिठो KTN ते, जिते मूं कई इल्मी अदबी सोशल इशूज़ ते प्रोग्राम्स कया। उन्हनि खे साराहियो, पसंदि कयो। पर वक़्त सां गॾु जीअं मीडियम चेंज थियनि था, हाणे हिकिड़ो मीडियम चेंज थियो आहे ऐं उहो सॼो सोशल मीडिया जो ज़मानो आहे। शायदि ओतिरा माण्हू टीवी नथा ॾिसनि जेके माण्हू हाणे सोशल मीडिया ते हर वक़्तु फ़ोन हथ में खणी वेठा आहिनि। ऐं इहा हिकु सवली सिधी रीति पहुचण जो हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो आहे, प्लेटफॉर्म आहे। त मूं चाहियो त जेकॾहिं मां अञा बि जेसिताईं जेरी आहियां सिंधी अदब लाइ, सिंधी शाइरीअ लाइ पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियणु चाहियां थी त मूंखे पंहिंजो प्लेटफॉर्म चेंज करिणो पवंदो। ऐं गुज़िरियल 2 सालनि खां अवां ॾिठो हूंदो त मां सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ शाइरनि जी शाइरी, ऐं ख़ासि करे नवनि शाइरनि जी शाइरीअ खे पढ़ण जो हिकिड़ी शुरूआति कई। ऐं जॾहिं उन्हनि उन ते वीडियोज़ ठाहे रखिया त जेको मूंखे दाद मिलियो, जेको मूंखे प्यारु मिलियो, ऐं ख़ासि करे इहो मिलियो त हिकिड़ा त वॾा शाइर आहिनि जिन जी हिकिड़ी पंहिंजी सुञाणप आहे, पंहिंजी हिकिड़ी शनाख़्त आहे, पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे। उन्हनि खे मां पढ़ां या न बि पढ़ां, उन्हनि जी हैसियत तमामु घणी मथे आहे। पर हिकिड़ा उहे नवां शाइर आहिनि जेके शाइरी कनि था, पर उन्हनि खे हिकिड़े दाद जी ज़रूरत आहे, उन्हनि खे हिकिड़े उत्साह जी ज़रूरत आहे, उन्हनि खे ज़रूरत आहे त उन्हनि जी शाइरी केरु पढ़े त जीअं उहा सीना बसीना हिक खां ॿिए ताईं, ॿिए खां टे ताईं उहा शाइरी पहुचे ऐं जीअं उन्हनि खे हिकिड़ी रिकग्निशन मिली सघे। इहो सिलसिलो मूं कुझु वक़्त खां शुरू कयो हुयो। उन खां पोइ वरी मूं हिकिड़ो ॿियो सिलसिलो शुरू कयो त मूं पंहिंजे टिकटॉक जो जेको अकाउंट आहे, हूअं त मूं वटि टिकटॉक जो तसवुरु ॾाढो हेठि सतह जो हुयो, पर मूं सोचियो त प्लेटफॉर्म त तव्हांखे मिले थो, पर हाणे इहो तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां उन प्लेटफॉर्म जो इस्तेमालु कीअं था कयो। त मूं इहो सिलसिलो बि तक़रीबन 2 सालनि खां शुरू कयो त मूं टिकटॉक ते मुख़्तलिफ़ शाइरनि जी शाइरी पढ़ी, वीडियो जे सूरत में रिकॉर्ड करे रखी। उन ते मूंखे अञा बि वधीक दाद मिलियो, वधीक प्यारु मिलियो, ख़ुलूस मिलियो। ऐं मां ईअं सम्झां थी त इहे हिकिड़ा तारीख़ी डॉक्यूमेंट्स आहिनि त तव्हां इहे शाइरी इहा सदाईं यादि रहंदी, मां हुजां न हुजां। इन करे मूं हाणे चाहियो त ज़ाहिर आहे सभु शयूं, सभु कम हिकिड़ो शख़्स नथो करे सघे। जॾहिं असां टीवीअ ते कमु कंदा हुआसीं त उते मुंहिंजो कमु हूंदो हो प्रेज़ेंटेशन, मुंहिंजो कमु हूंदो हो क्रिएशन, शयुनि खे मां हिकिड़े ख़्याल खे, हिकु तसवुर खे, हिकिड़े ख़्वाब खे सोचे हिकिड़ो जोड़ींदी हुयसि ख़ाको। पर उनखे रिकॉर्ड करण वारा ॿिया हूंदा हुया, उनखे एडिट करण वारा ॿिया हूंदा हुया, उनजी ऑडियो खे बहितर खां बहितर बनाइण वारा ॿिया हूंदा हुया। पर हिते हिकिड़ो त मां मुल्क खां परे वेठी आहियां ऐं ॿियो ज़ाहिर मूं वटि एॾियूं प्रोफेशनल सहूलियतूं न आहिनि, ऐं ॿियो मां टेक्निकली बि अञा एतिरी साउंड न आहियां जो सभु कम मां पाण करे सघां। त इहो मुंहिंजे लाइ निहायती मुश्किल थी वियो आहे
तमामु ॾुखियो थी वियो आहे त मां एतिरनि शाइरनि जी शाइरीअ खे पढ़ां, वरी उन्हनि खे, बल्कि पढ़ण लाइ मां चाहींदी आहियां त जेका शाइरी मां पढ़ां उनखे पहिरियां मां यादि कयां, छो त जॾहिं तव्हां शाइरीअ खे यादि करे उनजी प्रेज़ेंटेशन ॾींदा आहियो त उहा शाइरी पंहिंजो अहसासु उभारींदी आहे, तव्हां ताईं उहो अहसासु पहुचंदो आहे, उन लफ़्ज़नि जो, उहे ख़्याल जो, उहो जेको तसवुरु आहे। पर जॾहिं मां उन शाइरीअ खे जॾहिं मूंखे यादि न हूंदी, मां उन्हनि लफ़्ज़नि खे यादि करण लाइ जॾहिं पंहिंजे ज़हन ते ज़ोर लॻाईंदसि त मां उन्हनि लफ़्ज़नि में उहो अहसासु पैदा न करे सघंदसि। त हाणे तव्हां सोचो, पहिरियां मां उहा शाइरी यादि कयां, पोइ उन शाइरीअ खे रिकॉर्ड करण लाइ हिकिड़ो माहौल ठाहियां। ज़ाहिरा मूंखे नंढड़ा ॿार बि आहिनि घर में, गोड़ कनि था, मानी हिते पाण पचाइणी पवंदी आहे, सभु कम पाण करणा पवंदा आहिनि, ज़िंदगी जूं ॿियूं मसरूफ़ियतूं आहिनि, त उहे रिकॉर्ड करणु, वरी उनखे एडिट करणु, वरी उनखे यादगिरीअ सां हर ॾींहं ते अपलोड करणु, इहो हिकिड़ो वॾो कमु हूंदो आहे, जेको शायदि ॾिसण वारे खे त एतिरो ॾुखियो न लॻंदो आहे। हू सम्झंदा हिकिड़ो अधीअ खे असां चयो पर अधीअ असांजी शाइरी न पढ़ी, उन्हनि खे ॾुख बि थींदो हूंदो। ऐं यकीन कयो, जेकॾहिं को शाइर मूंखे चवंदो आहे त अदी मुंहिंजी शाइरी पढ़जो, जेसिताईं मां उहा न पढ़ंदी आहियां मूंखे हिकिड़ी दिलि में बेचैनी ऐं हिकिड़ो अजीब अहसासु पियो थींदो आहे त कंहिं माण्हू मूंखे चयो आहे, हाणे हुनखे इंतज़ारु हूंदो, जेसीं ताईं मां हुनखे शाइरी न मोकिलींदी आहियां तेसि ताईं मां सम्झो पाण बि बेसुकून रहंदी आहियां। उन करे मूं सोचियो त छो न पाण अहिड़ो सिलसिलो जोड़ियूं जो मां हर रोज़ ऐं पोइ अॻिते हली पाण खे हिकिड़ा 2 ॾींहं अहिड़ा मुंतख़िब कंदासीं जिन ते मां लाइव अचां, ऐं उहो टाइम पाण मुक़ररु कंदासीं। उहो टाइम मां पंहिंजे फेसबुक ते, पंहिंजे पेज ते उहो मैंशन कंदसि, त जीअं तव्हां सभई उन वक़्त ते उन मुंहिंजे पेज ते अचो त तव्हांजी शाइरी, जेके बि शाइर शाइरी कनि था, ऐं ख़ासि करे असांजा नवां शाइर, उन्हनि जी शाइरी मां लाइव पढ़ंदसि। ऐं ॿियो ज़रूरी न आहे त तव्हां पंहिंजे नाले ॿुधाइण लाइ चाहियो त उहा शाइरी तव्हां करे सघो था या नथा करे सघो, पर सिर्फ़ु पंहिंजे नाले ॿुधाइण लाइ तव्हां शाइरी करे मोकिलियो ऐं उन में उहो वज़न न हुजे, उन ख़्याल में उहा गहराई न हुजे, या शाइरी उन मयार जी न हुजे, त पोइ इहो मुंहिंजे लाइ बि ॾुखियो आहे। इन करे मां चाहींदसि त जेकॾहिं तव्हां शाइरी नथा कयो त का वॾी ॻाल्हि न आहे, मां तव्हांजो नालो ॿी सूरत में बि पंहिंजे पेज ते जॾहिं लाइव ईंदसि त मां ज़रूरु वठंदसि, छाकाणि त तव्हांजो साथ ई, तव्हांजो सहकार ई, मां जॾहिं लाइव ईंदसि त तव्हांजो नालो जॾहिं मां वठंदसि तव्हांखे ज़रूरु ख़ुशी थींदी, पर मुंहिंजे पेज ते बि तव्हांजे हुजण सां ई रौनक हूंदी। त मां चाहींदसि त मां तव्हांजो नालो ॿियनि सूरतुनि में वठी सघां थी। मिसाल तौरु, जेकॾहिं तव्हां का सुठी चूंड मूंखे मोकिलियो था, तव्हां कंहिं बि सुठे शाइर जी, पोइ भले उहो असांजो क्लासिकल शाइर हुजे, भले असांजे जदीद दौर जो शाइर हुजे, भले असांजो नौजवान शाइर हुजे, भले असांजो नई टहीअ जो शाइर हुजे, या तव्हांजो को दोस्त हुजे जेको शाइरी कंदो हुजे, भले उहो मंज़र आम ते करे उन शाइरी न आई हुजे, पर उनजी शाइरी मयारी आहे, सुठी आहे, उहा तव्हां मूंखे चूंड करे मोकिलियो। मां उहा शाइरी पंहिंजे हिन सिलसिले में, पंहिंजे हिन प्रोग्राम में, पंहिंजे हिन सेशन में शामिल कंदसि। ऐं उन खां सवाइ ॿियो इहो हूंदो त ज़रूरी न आहे त असां सिंधी ॿोलीअ जे अदब खे जे वाधारे लाइ सिर्फ़ु असां शाइरी पढ़ूं, पर अदब जूं ॿियूं बि कई सिन्फ़ूं आहिनि। तव्हां सुठियुनि कहाणियुनि जा सुठा टुकड़ा मोकिले सघो था, ऐं असांखे मुख़्तलिफ़ शाइरनि जा मूंखे प्रोफाइल्स मोकिलियो, छाकाणि त इहो मुंहिंजे लाइ बि टाइम कंज़्यूमिंग आहे त मां एतिरनि शाइरनि खे, अदीबनि खे, कहाणीकारनि खे, ऐं थी सघे थो केतिरा अहिड़ा ई हुजनि जेके मुंहिंजी छा चइजे नाअहलीअ सबबु, अणॼाणाईअ सबबु मुंहिंजे नज़र मां न गुज़रिया हुजनि, या जेतिरो हू डिज़र्व कंदा हुजनि मां उन्हनि खे उहा अहमियत न ॾेई सघी हुजां, त उन्हनि जूं तख़लीक़ूं, पोइ उहे कहाणियुनि जा सुठा उन्हनि जा पैराग्राफ हुजनि, उहे मोकिले सघो था। मुख़्तलिफ़ शयूं तव्हां मोकिले सघो था, जंहिंमें मां तव्हांजे नाले सां उहे शयूं ज़रूरु शामिलु कंदसि। सो हूअं त करण लाइ घणियूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं पाण कंदासीं। जेकॾहिं मां रोज़ लाइव ईंदसि त मुख़्तलिफ़ ज़िंदगीअ जे हवालनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, अदब जे पासनि ते ॻाल्हाईंदासीं। हा, ईअं बि करे सघिजे थो, मिसाल तौरु असां
कंहिं ॾींहुं नज़्म ते प्रोग्राम कयूं ऐं मां तव्हां सभिनी खे पंहिंजे फेसबुक ते इहो मैंशन कंदसि त जेकॾहिं असां अॼु या सुभाणे लाइव अचूं ऐं नज़्म ते प्रोग्राम कयूं त जेकॾहिं तव्हां नज़्म जा सुठा शाइर आहियो तव्हां पंहिंजी शाइरी मोकिलियो ऐं नज़्म जे सुठनि शाइरनि जी शाइरी चूंड करे मोकिलियो, नज़्म जे सुठनि शाइरनि जो प्रोफाइल मोकिलियो त पोइ हर दफ़े उन मां कंहिं हिकु शाइर खे पाण भेटा तौरु उनजो प्रोफाइल पढ़ूं। साॻी तरह पाण कॾहिं कहाणीअ ते ॻाल्हाए सघूं था, पाण कॾहिं अफ़साने ते ॻाल्हाए सघूं था, पाण कॾहिं कंहिं ट्रेवलॉग ते सफ़रनामे ते ॻाल्हाए सघूं था, पाण हिस्ट्रीअ जी का अहिड़ी शइ खणी असां हिस्ट्रीअ जे कंहिं किताब ते, हिस्ट्रीअ जे कंहिं राइटर ते पाण ॻाल्हाए सघूं था। केतिरा ई असांजा शाइर आहिनि जेके हिते शाइर आहिनि, कहाणीकार आहिनि, तख़लीकार आहिनि जेके ज़िंदा आहिनि। यकीन कयो त मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मां जेके ज़िंदा असांजा शाइर आहिनि, लेखक आहिनि, तख़लीकार आहिनि, मां चवंदी आहियां जहिड़े उन्हनि खे भेटाऊं ॾिजनि। उन्हनि जो हितां हले वञण खां पोइ त यकीननि असांखे अहसासु थिए थो, उन्हनि जे वञण जो ग़म थिए थो, चओ तरफ़ असांखे ईअं लॻे थो त केॾी न उदासी आहे, केॾी न बेक़रारी आहे, पर जॾहिं उहे माण्हू असांजे वेझो हूंदा आहिनि त असांखे उन्हनि जो अहसासु न थींदो आहे त हिननि जो हिन धरतीअ ते हुजणु केॾो अहम आहे। हाणे वेझड़ाईअ में जीअं हसन दर्स जी मूं शाइरी पे पढ़ी, यकीन कयो मूंखे ईअं पियो लॻो त इहो हसन मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते पाण मिलंदा हुआसीं, अच वञ थींदी हुई, ॻाल्हि ॿोल थींदी हुई, पर शायदि एतिरी ख़बर न हुई, एतिरो अहसासु न हो त हसन केॾो वॾो शाइर आहे। पर हाणे जॾहिं मां उनखे पढ़ंदी आहियां त तॾहिं मूंखे अहसासु थींदो आहे त हाय असां शायदि हिक ॿिए जो जीअरे अहसासु नथा कयूं, पर जॾहिं हलिया था वञूं पोइ असां चूंडे चूंडे उन्हनि जूं तख़लीक़ूं पढ़ूं था, उन्हनि जी शाइरी पढ़ूं था, तॾहिं असांखे ख़बर पए थी त ही केॾा वॾा माण्हू आहिनि। इन करे मां चाहियां थी त जेके बि वॾा माण्हू आहिनि जेके बि वॾा माण्हू आहिनि, जेके बि तख़लीक़कार आहिनि, इहे असांजो सरमायो आहिनि। धरतीअ जी इन्हनि सां सुञाणप थींदी आहे। छा भला भिटधणी बादशाह खां सवाइ सिंध जो को तारुफ़ थी सघे थो? छा भला जदीद शाइरीअ में असां शेख हयाज़ खे विसारे सघूं था? छा भला उस्ताद जी सुहिणी सिंधी ॿोली शाइरीअ खां सवाइ असांजे सिंधी अदब खे असां मुकमिल सम्झी सघूं था? न। इन करे हिकिड़ा जेके शाइर पंहिंजो वारो वॼाए विया ऐं हिकिड़ा कई तख़लीक़ार जेके मिटीअ में लाल जीअं चवंदा आहिनि पिया आहिनि, उहे असांजे धरतीअ में आहिनि, उहे पयल आहिनि। उन्हनि मां केतिरनि ई माण्हुनि जी जॾहिं मां शाइरी पढ़ंदी आहियां मां चवंदी आहियां त कमाल लिखनि था, त असांखे उन्हनि खे पढ़णु घुरिजे, असांखे उन्हनि खे हिमथाइणु घुरिजे। मुस्तक़बिल जा हू तमामु वॾा तख़लीक़ार थी सघनि था, मुस्तक़बिल जा हू तमामु वॾा शाइर थी सघनि था, मुस्तक़बिल जा हू तमामु वॾा कहाणीकार थी सघनि था। इन करे असांखे उन्हनि खे दाद ॾियण जी, उन्हनि खे एप्रिशिएट करण जी ज़रूरत आहे। वरी मां इहो ई चवंदसि, तव्हांजो वधीक वक़्तु न वठंदसि, पाण रोज़ु मिलंदा रहंदासीं ऐं जेकॾहिं रोज़ु न बि मिलियासीं त पाण हफ़्ते में हिकिड़ा ॿ ॾींहं अहिड़ा मुक़ररु कंदासीं जंहिंमें मां लाइव ईंदसि ऐं पाण ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शयुनि ते डिस्कस बि कंदासीं, अदब ते बि ॻाल्हाईंदासीं, ज़ाती ज़िंदगियुनि जा एक्सपीरियंस आहिनि जंहिंमां असां हिक ॿिए खे हिक ॿिए खां सिखी ऐं हिक ॿिए खे सेखारे सघूं था, उन्हनि ते पाण ज़िंदगीअ ते ॻाल्हाईंदासीं। सो अॼु मूं सभ खां पहिरियां चाहियो आहे त मां पंहिंजनि उन्हनि मदाहनि जेके असांजा फैन्स आहिनि उन्हनि जो ज़िक्र कयां, उन्हनि जो नालो वठां। उन्हनि लाइ मूं हिकिड़ी लिस्ट तयारु कई आहे जेके मुस्तक़िल मिज़ाजीअ सां मुंहिंजे पेज खे फॉलो कनि था, लाइक कनि था, मुंहिंजूं वीडियोज़ शेयर कनि था। उहे हक़ीक़त में मुंहिंजूं वीडियोज़ न आहिनि, उहे हक़ीक़त में उन्हनि तख़लीक़ारनि जूं वीडियोज़ आहिनि जेके असांजो फ़ख़्रु आहिनि। ऐं तव्हां नोट कयो हूंदो त मूं हमेशह पंहिंजी शाइरीअ खे घटि पढ़ियो आहे ऐं सच पुछो त मूंखे पंहिंजी शाइरी तमामु घटि यादि आहे। ऐं इहा बि हक़ीक़त आहे त मां पंहिंजी शाइरीअ खे घटि यादि करणु चाहींदी आहियां त किथे मूं में इहा न पैदा थिए माना त सिर्फ़ु मां पंहिंजी शाइरी पढ़ां, पंहिंजी शाइरीअ खे मुतारिफ़ करायां, पंहिंजी शाइरीअ जो ज़िक्र कयां। सच पुछो त मूंखे पंहिंजी शाइरीअ मां का एॾी सेटिस्फेक्शन न थींदी आहे जेका
ॿियनि जी शाइरी पढ़ी थींदी आहे। इन करे मां जिन शाइरनि खे पढ़ां थी, हक़ीक़त में जेके तव्हां वीडियोज़ मुंहिंजूं शेयर कयो था, लाइक कयो था, हक़ीक़त में तव्हां उन्हनि शाइरनि खे मञता ॾियो था जेके इहो डिज़र्व कनि था। त मां चाहींदसि त मां पंहिंजे उन्हनि भाइरनि जो बि ज़िक्र कयां। सभ खां पहिरियां मां हिकु अहिड़ी शख़्सियत जो बि ज़िक्र करणु चाहींदसि जेके मुंहिंजे पेज ते मां हैरान थियसि जॾहिं मां पंहिंजे टॉप फैंस में ॾिठो त हुन में आकाश अंसारी साहिब जो नालो हुयो। आकाश अंसारी हू सिंध जे आकाश ते हिकिड़ो चमकंदड़ सितारो आहे, जिन खां असां सिखियो आहे, जिन जा नज़्म पढ़ी 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 असां अहिड़ा नज़्म लिखण जी कोशिशि कई आहे, पर तॾहिं बि असां ओहिड़ो नज़्म न लिखी सघिया आहियूं। मूंखे फ़ख़्रु आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त आकाश अंसारी साहिब जहिड़ो माण्हू मुंहिंजे मदाहनि में शामिलु आहे ऐं हू तफ़सीली हिकिड़ी पंहिंजी राय ॾींदो आहे ऐं एप्रिशिएट कंदो आहे। तॾहिं मूंखे लॻंदो आहे त न, अञा माण्हू आहिनि जिन जा जिगर, जिन जूं गुजियूं, जिन जी दिलि एतिरी वॾी आहे जो हू कंहिं बि नंढे तख़लीकार खे या पाण खां घटि तख़लीकार खे बि मान ऐं मर्तबो ॾिए थो। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। मां चाहींदसि त मां पंहिंजे उन मदाह जो हिकिड़ो ख़्यालु तव्हां सां वंडियां जंहिंजी मां मदाह आहियां। आकाश अंसारी साहिबु चए थो, मोहबतुनि में अना जो मज़ो अव्हां वरितो, मोहबतुनि में अना जो मज़ो अव्हां वरितो, मोहबतुनि में फ़ना जो मज़ो असां वरितो, मोहबतुनि में अना जो मज़ो अव्हां वरितो, मोहबतुनि में फ़ना जो मज़ो असां वरितो, करे असांजो तमाशो मज़ो अव्हां वरितो, हाय हाय हाय, करे असांजो तमाशो मज़ो अव्हां वरितो, ॾिसी असांजो तमाशो मज़ो असां वरितो, अव्हां त इश्क में आकाश जा ख़ुदा ई रहिया, अव्हां त इश्क में आकाश जा ख़ुदा ई रहिया, इबादतुनि में सना जो मज़ो असां वरितो, मोहबतुनि में अना जो मज़ो अव्हां वरितो, मोहबतुनि में फ़ना जो मज़ो असां वरितो। ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजी प्यारी भेण सोहिणी पारस, जेका पाण तमामु घणी सोशल आहे, सोशल एक्टिविस्ट आहे, सहाफ़ी बि आहे ऐं अक्सर लाइव अची तव्हां सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कंदी आहे। ऐं सोहिणी पारस ऐं असांजो हिकिड़ो हैदराबाद जो दौरु हुयो, पाण उते गॾिजी झूंगारींदा बि हुआसीं, कचहरियूं कंदा हुआसीं ऐं असांजे शऊर जो हिकिड़ो इब्तिदाई दौरु हुयो जंहिंमें असांखे शाइरीअ सां दिलचस्पी, सुठे कलाम ॿुधण सां दिलचस्पी हुई। ऐं मूंखे तंहिं ज़माने में यादि आहे सोहिणी पाण बि ॾाढो सुठो ॻाईंदी हुई। उहो बि शायदि आकाश जो ई को ग़ज़ल आहे, तमामु सुठो झूंगारींदी हुई। सो सोहिणी पारस मुंहिंजे टॉप फैंस में आहे, मुंहिंजे मदाहनि में आहे। ऐं अदी शहरीवार जोणे जो, जेका पाण जबार जोणे जो साहिब जी न्याणी आहे, उहा मुंहिंजे टॉप फैंस में आहे ऐं हूअ पाण एॾे वॾे माण्हूअ जी धीउ आहे। जबार जोणे जो साहिबु पाण एॾो वॾो माण्हू हुयो, अदी शहरीवार जोणे जो। ऐं उन सां गॾोगॾु अदी जमीला अंसारी आहे, सनोबर ख़ासकेली आहे जेका मूंखे मुस्तक़िल फॉलो कंदी आहे, अदी सनम राजपर आहे जेका पाण सोशल एक्टिविस्ट आहे, तमामु घणी एक्टिव असांजी भेण आहे। उहा मुंहिंजी हर शाइरीअ खे पसंदि त कंदी आहे, पर उन ते हिकिड़ो तफ़सीली कॉमेंट बि कंदी आहे ऐं उनखे शेयर बि कंदी आहे। अदी ज़रताश मेमण हैदराबाद सां तालुक़ु रखे थी। अदी पाण ॾाढी सुठी इंसान आहे, सुठी दिलि जी मालिक आहे। अदी ज़रताश पाण सोशल एक्टिविस्ट आहे ऐं सिंध सरतियूं जे पेज खे हलाईंदी आहे। ऐं अस्मा सिंधी आहे, ज़रीन गुल आहे। इहे सभु मुंहिंजूं भेणूं आहिनि जेके मूंखे मुस्तक़िल मिज़ाजीअ सां ॾिसनि थियूं, मुंहिंजी कची फिकी रखियल वीडियो खे लाइक कनि थियूं, शेयर कनि थियूं। ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजा ॿिया कुझु भाइर आहिनि जिन जो मां ज़रूरु ज़िक्र करणु चाहींदसि। ख़ासि करे असांजो ॿियो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त असांखे असांजे पेज ते लाइक करण वारा मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जा माण्हू हूंदा आहिनि।
हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जेके तव्हांजे तख़लीक़ खे ॾिसी ॿुधी उनखे पसंदि कंदा आहिनि ऐं उनखां पोइ वाह वाह सुभान अल्लाह माशा अल्लाह तमामु सुठो अहिड़े क़िस्म जा कॉमेंट्स कंदा आहिनि जेके असांजे अखियुनि ते ऐं असां लाइ माना इज़त माब आहिनि उहे सभई। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ा नौजवान अहिड़ा आहिनि या हिकिड़ा बुज़ुर्ग पंहिंजे एज में वॾड़ा माण्हू जॾहिं उन्हनि उहे पुराणा कलाम ॿुधंदा आहिनि जेके उन्हनि जे माज़ीअ जा कलाम हूंदा आहिनि त उहे बेसाख़्ता उन्हनि जे अंदरि मां तव्हां लाइ दुआऊं निकिरंदियूं आहिनि जेके अहिड़े क़िस्म जा कॉमेंट्स लिखंदा आहिनि त अदी तव्हांजे लाइ नेक तमन्नाऊं ऐं पंजतन जे पनाह में हुजो ऐं तव्हां असांजे दिलनि खे एॾी तस्कीन ॾियो था तव्हांजा लख थोरा तव्हां त असांखे माज़ी यादि ॾियाराए छॾियो। ऐं हिकिड़ा शाइर वरी माफ़ कजो हिकिड़ा असांजा मदाह असांजा फैन्स असांजा फॉलोअर्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके हिकिड़ी शऊरी पंहिंजी राय रखंदा आहिनि ऐं उहो ज़रूरी आहे। हू तव्हांजे कचायुनि तव्हांजे फिकायुनि तव्हांजे तख़लीक़ी सघ तव्हांजे फ़न तव्हांजे फ़िक्र तव्हांजे कमज़ोरियुनि ते पंहिंजी तनक़ीदी राय रखंदा आहिनि। उहा तनक़ीदी राय जेका आहे उन में उत्साह बि हूंदो आहे उन में ॼाण बि हूंदी आहे उन में सिख्या बि हूंदी आहे ऐं तव्हांजे कमज़ोरियुनि ते बि उन जी नज़र हूंदी आहे जंहिंसां तव्हां पंहिंजे कमज़ोरियुनि खे ठीकु करे सघो था उन्हनि खे ओवरकम करे सघो था। त मां सम्झां थी अहिड़नि जेके कॉमेंट्स जी तमामु घणी अहमियत हूंदी आहे ऐं मां चाहींदसि तव्हांजे मुहबतुनि तव्हांजे दुआउनि सां गॾोगॾु तव्हां अहिड़े क़िस्म जा कॉमेंट्स बि कयो त जीअं मां पाण खे बहितर करे सघां किथे मुंहिंजी का अहिड़ी कमज़ोरी आहे जीअं मां अॻिते हली तव्हां सां अञा घणियूं शयूं वंड कंदसि पर मां चाहियां थी त मां पंहिंजे उन्हनि भाइरनि जा नाला वठां जेके मुंहिंजे टॉप फैन्स में शामिलु आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां बि पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था त मां तव्हांखे पंहिंजे हिन सिलसिले में शामिलु कयां त तव्हां मुंहिंजे पेज ते अचो उते लाइक कयो पंहिंजो कमेंट्स लिखो पंहिंजे शहर जो नालो बि लिखो छाकाणि त हींअर मूं वटि जेके तव्हां जूं आईडीज़ जेके अचनि थियूं उन हिसाब सां मूं सिर्फ़ु तव्हांजा नाला लिखिया आहिनि पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे आईडी में तव्हां किथां खां ही मैसेज कयो आहे तव्हां किथे रहो था त मां तव्हांजे नालनि सां गॾोगॾु तव्हांजे शहर जो नालो बि ज़रूरु वठंदसि त छाकाणि त हर इंसानु जिते रहंदो आहे या जिते जनमु वठंदो आहे उनखे जनम भूमीअ जो जॾहिं ज़िक्र थींदो आहे त तव्हांजे जस्मनि में हिकिड़ी आंध मांध हिकिड़ी सुरूर हिकिड़ी शांती हिकिड़ो कैफ़ पैदा थींदो आहे। जेकॾहिं केरु ठारू शाह जो ज़िक्र कंदो आहे त मां सम्झी सघां थी त मुंहिंजे अंदरि मां कहिड़ियूं कैफ़ियतूं उभरी ईंदियूं आहिनि। सो जेकॾहिं तव्हां पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजे शहर जो नालो बि लिखंदव त मां तव्हांजो उहो पंहिंजे हिन सेशन में ज़रूरु शामिलु कंदसि। त हींअर खां ई मां चाहींदसि त तव्हां पंहिंजे शहर जो नालो ऐं पंहिंजो कॉमेंट ज़रूरु लिखो। त जीअं मूं तव्हांखे चयो त कुझु हाणे असलम सिंधी मुंहिंजे टॉप फैन्स में आहे हीअ त ॾाढो तफ़सीली पंहिंजी राय ॾींदो आहे ऐं कुझु तव्हांजा फैन्स तव्हांजा मदाह अहिड़ा आहिनि जिन जो जीअं ई तव्हां वटि कॉमेंट ईंदो आहे त तव्हां सम्झी वेंदा आहियो त हीउ ॾाढो हिकिड़ो वज़नाइतो हूंदो या का न का हिन में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी वज़न हूंदो। असलम बि उन्हनि ई मुंहिंजे फैन्स ऐं मदाहनि में आहे। सो मां चाहींदसि त मां पंहिंजे उन्हनि भाइरनि जा नाला वठां जिन में अदा ख़ादिम बंबरो आहे अदा असलम सिंधी आहे ज़ीशान असलम आहे ऐं बख़्श अली शाद आहे अब्दुल नबी खोसो ग़ुलाम मुस्तफ़ा भट्टी ख़ालिद अज़ीज़ एजाज़ अली अबड़ो अब्दुल जबार जतोई मीर जबार रिंद नूरुद्दीन अबड़ो ख़ालिद अज़ीज़ मुनीर मेमण कामरेड यूनिस सिंधी सफ़दर ऐवान मोहम्मद एजाज़ रिंद जमील अहमद सूमरो ग़ुलाम हुसैन थेबो अज़ीज़ अहमद चांडियो मुस्तफ़ा शर इब्राहिम केहर लियाकत अली खोसो तमामु हिकिड़ो सुठो सुहिणो शाइर जंहिंजूं मूं केतिरियूं ई वायूं ऐं गीत पढ़ी रिकॉर्ड करे उनखे मोकिलिया आहिनि अदा सांगी सहराई हू मुंहिंजो मदाह आहे ऐं मुसलसल मुंहिंजी तख़लीक़ुनि खे या मुंहिंजी वीडियोज़ खे उहो ॾिसंदो रहे थो पसंदि कंदो रहे थो
ऐं उनजो इज़हार बि कंदो रहे थो। नवाज़ ख़ासि खेली, मारूफ़ खोसो, मुमताज़ महर, मोहम्मद पनाह, ख़ुदा बख़्श सूमरो, एमडी शेख, कबूल लिगारी, मोहम्मद अली असलम गोपांग ऐं मेघन ख़ान, शम्सदीन दामाणी, अली अहमद, इमाम बख़्श दुबई खां, नवीद बलोच, सैफ़ुल्लाह शम्स सूमरो, जय कुमार, रेहान नारेजो, मीर मज़ार जट। जीअं त ही पंहिंजे ज़ात मां मूंखे लॻे थो त ही या त हिते सेटलर आहे या त हुनजो पंजाब सां तालुक़ु आहे, पर जट जेके आहिनि पंजाब सां ई तालुक़ु रखनि था। मूंखे इहो ॿुधाईंदे बि ख़ुशी थिए थी त केतिरा ई मुंहिंजा अहिड़ा मदाह आहिनि, अहिड़ा फैन्स आहिनि, अहिड़ा फॉलोअर्स आहिनि जेके हीअ ज़बान नथा सम्झनि असांजी सिंधी। पोइ हू मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सां उन्हनि जो तालुक़ु आहे, बलोच आहिनि, पंजाबी आहिनि, सराइकी आहिनि, पर उहे चवंदा आहिनि त हुननि जो उर्दूअ में कॉमेंट हूंदो आहे त दी तव्हां चओ त अलाए छा था, असांखे ख़बर न आहे, पर जेको तव्हांजो अंदाज़ आहे उहो असांखे ॾाढो वणे थो ऐं असांखे अहसासु थिए थो त तव्हां हिकु सुठी शइ पढ़ी रहिया आहियो, तव्हां हिकु सुठी शाइरी पढ़ी रहिया आहियो। ऐं मां यकीननि वक़्त सां गॾु वरी अहिड़नि पंहिंजे मदाहनि लाइ ऐं मां कोशिशि बि कंदी आहियां त मां कुझु सराइकी शाइरी बि रखां ऐं मां रखंदी आहियां। ऐं उन सां गॾोगॾु मां हाणे उर्दू शाइरी बि रखंदसि, छो त असां वटि केतिरो ई अहिड़ो हल्को आहे जेको उर्दू शाइरीअ खे पसंदि करे थो। ऐं ॿोली का बि ख़राबु न हूंदी आहे, ॿोलियूं सभई मुहबत इज़त जे लाइक़ु आहिनि ऐं मुक़दस आहिनि, पर पंहिंजी ॿोलीअ जी ॻाल्हि ई ॿी हूंदी आहे, उनजो सुरूर ई ॿियो आहे, उनजो मज़ो ई ॿियो आहे। ऐं हीउ ॿियो फैन मुंहिंजो शिराज़ अहमद लिगारी आहे, मूसा सूमरो आहे, इख़्तियार अहमद भंभरो आहे, अब्दुल गफ़ूर वगण, ख़ादिम फारूक अब्बासी, अब्दुल जब्बार भुट्टो, सदाकत अब्बासी, मोहम्मद हाशिम जांवरी, मुनीर अहमद, काज़ी मुनीर अहमद, काइमदीन जरवार, साहड़ अब्दुल हमीद, लाला सिरीवाल। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ा अहिड़ा फैन्स आहिनि जेके पंहिंजी ख़ासि राय ॾींदा आहिनि, उन में अदा ज़ाहिद भुट्टे जो नालो बि शामिलु थिए थो। ऐं ज़ाहिद भुट्टो जावेद भुट्टे साहिब जो भाउ आहे, जेको सिंध जो उहो ज़हीन ज़हन आहे जंहिं यूनिवर्सिटीअ में असांजे इंटेलिजेंस यानी दानिश्वर तबिके खे पढ़ायो आहे। अॼु असांजा केतिरा ई अहिड़ा दानिश्वर आहिनि जिन में असांजो जामी चांडियो अचे थो, सहर गुल अचे थी, उन्हनि जे ज़हननि जी आबियारी जावेद भुट्टे जहिड़े इंसान कई। पर ॾुख ऐं अफ़सोस सां इहो चवणो थो पए त जावेद भुट्टो तमामु जल्द असां खां हलियो वियो ऐं हू पंहिंजे देस खां कोहें ॾूर हिकु नफ़्सियाती मरीज़ जे हथां क़तलु कयो वियो, जंहिंजो दर्द ऐं सदमो असां अॼु बि जॾहिं जावेद भुट्टे जो ज़िक्र थींदो आहे उन दर्द खे महसूसु कंदा आहियूं। सो जावेद भुट्टे साहिब जो भाउ आहे अदा ज़ाहिद भुट्टो, उहो मुंहिंजे तख़लीक़ुनि ते, मुंहिंजे वीडियोज़ ते, मुंहिंजे गायकीअ ते, मुंहिंजे शाइरी पढ़ण जे अंदाज़ ते पंहिंजी तफ़सीली राय ॾींदो रहंदो आहे ऐं मां उनजी शुक्रगुज़ार आहियां त अदा तव्हां इहो उत्साह जेको मूंखे ॾियो था, यकीनन इहा मुंहिंजी ताक़त आहे ऐं इहा ताक़त ई मूंखे जेको आहे पंहिंजे सिंधी अदब, पंहिंजी सिंधी शाइरी, पंहिंजे ॿोलीअ लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾियण लाइ दरकारु हूंदी आहे, जेका तव्हां मूंखे ॾियो था। ऐं वाक़ई तव्हां यकीन कयो, मां इहा ॻाल्हि बि चवंदी आहियां त मुंहिंजे वॉल ते, मुंहिंजे पेज ते मां सम्झां थी त 99% जेके कॉमेंट्स हूंदा आहिनि न, उहे इज़त ऐं मुहबत सां भरियल हूंदा आहिनि। जॾहिं त असां वटि केतिरियूं ई अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जिन ते माण्हू पंज पसंदि कंदा आहिनि, पंज उन ते तनक़ीद कंदा आहिनि, पंज घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, पर मां उन्हनि ख़ुशनसीबनि में आहियां जंहिंखे तव्हां सभु ॿुधंदड़ पंहिंजी भेण ऐं क़ौमी भेण जो दर्जो ॾींदा आहियो, साराहींदा आहियो ऐं मूंखे को कॉमेंट डिलीट न करिणो पवंदो आहे। पर जेकॾहिं को रेयर अहिड़ो ईंदो आहे, यकीन कयो मां उहो बि सचाईअ सां रखंदी आहियां त जेकॾहिं कंहिं माण्हूअ पंहिंजे अणवणंदड़ मां उन लाइ जेकॾहिं अणवणंदड़ बि आहियां, जेकॾहिं उन इज़हार कयो आहे त उन इज़हार जो बि उनखे हक़ु आहे ऐं मां उहा डिलीट न कंदी आहियां। पर 99%
मूंखे तव्हां पारां मुहबतूं प्यार ख़ुलूस ऐं एतिरो प्यारु मिलंदो आहे, यकीन कयो मां ईअं सोचींदी आहियां त मां त दुनिया जी ख़ुशनसीब औरत आहियां, मां त भागनि वारी आहियां, मां त भागनि भरी आहियां। भागनि भरीअ ते इब्राहिम मुंशी थो यादि अचे त हिकु मुंद चरी आहे ॿीजा राति ठरी आहे, अहिड़े में अचणु तुंहिंजो भागनि जी भरी आहे। सो वेझड़ाईअ में इहो तव्हां ॿुधो हूंदो, मूं हुनखे झूंगारियो हुयो। सो ही मूं कुझु उन्हनि पंहिंजनि भाइरनि, पंहिंजनि दोस्तनि, पंहिंजनि साथियुनि, पंहिंजे सहकारनि जा नाला वरिता जेके मुंहिंजे पेज ते अचनि था, मुंहिंजी तख़लीक़ुनि खे पसंदि कनि था, पंहिंजे सिंध जे शाइरनि खे मान ऐं भेटा ॾियण लाइ हर रोज़ु बेचैनीअ सां इंतज़ारु कनि था। मां उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां ऐं मां चाहींदसि त जेके बि तव्हां हींअर मूंखे ॾिसी रहिया आहियो, मुंहिंजे पेज खे फॉलो कयो, उनखे लाइक कयो ऐं वीडियोज़ खे वधि खां वधि शेयर कयो। ऐं मुंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे त जेका तख़लीक़ तव्हांखे वणे थी, जेका शाइरी तव्हांखे वणे थी, तव्हां सोचो त जेकॾहिं उहा वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचंदी त केॾनि दिलनि खे सैराब कंदी, केॾा रूह राज़ी थींदा। त उनखे शेयर करण जो मक़सदु ई इहो आहे त जीअं उहा वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुची सघे। सो इहो तव्हां यकीननि हाणे ज़रूरु कंदव ऐं वधि खां वधि तव्हां पंहिंजा कॉमेंट्स ॾींदा रहो, पंहिंजूं तख़लीक़ूं मोकिलींदा रहो ऐं सुठी चूंड बि मूंखे मोकिलींदा रहो जेका मां पंहिंजे हिन सेशन में तव्हांजी शामिलु कंदी रहंदसि। हाणे मूं कुझु शाइरी चूंड कई आहे। ही मुंहिंजो भाउ आहे सफ़िला सफ़ी गुपचाणी। हुन मूंखे इनबॉक्स में पंहिंजी शाइरी मोकिली आहे ऐं मां सम्झां थी त ही को ॼातल सुञातल शाइर न आहे, हिकु नौजवान शाइर आहे। पर मां इन जी शाइरीअ खां ईअं शुरूआति कयां थी त जेकॾहिं तव्हांजी शाइरी पढ़ण जहिड़ी आहे, उन में वज़न आहे, उहा सुठी आहे, मयार वारी आहे, त मां उहा शाइरी तव्हांजी ज़रूरु शामिलु कंदसि। त सफ़िला सफ़ी गुपचाणीअ ग़ज़ल मोकिलियो आहे। तो सिवाए सरी काना, तो सिवाए सरी काना, थी अञा दिल चरी काना। पंध पेरें उघाड़े निकिरां, पंध पेरें उघाड़े निकिरां, सजण मंज़िल वरी काना। रात ऊंदाह में जे अचां, रात ऊंदाह में जे अचां, का बती अज बरी काना। ही सफ़ियुल्ला विसारी मतां, ही सफ़ियुल्ला विसारी मतां, दिल अञा हीअ भरी काना। तो सिवाए सरी काना, थी अञा दिल चरी काना। ही ग़ज़ल आहे शौकत बोज़दार मोकिलियो आहे। रोईंदड़ नेण खिलाए केर, रोईंदड़ नेण खिलाए केर, तो बिन ईद कराए केर। आस इहाई मन में आहे, तो सां हेल मिलाए केर। रोंदड़ नेण खिलाए केर, तो बिन ईद कराए केर। आस इहाई मन में आहे, तो सां हेल मिलाए केर। लफ़्ज़ न आहिनि ख़्याल न आहिनि, लफ़्ज़ न आहिनि ख़्याल न आहिनि, गीत ॾुखनि में ॻाए केर। रूह रुठल आहे अॼुकल्ह मुंहिंजो, रूह रुठल आहे अॼुकल्ह मुंहिंजो, जानी ॿियो रिझाए केर। शौकत हाल, शौकत हालत हेड़े दिलि जी, शौकत हालत हेड़े दिलि जी, ॾुख में दिलि झूमाए केर। रोंदड़ नेण खिलाए केर, तो बिन ईद कराए केर। उत्तम थरवासीअ जो ग़ज़ल आहे। उत्तम पंहिंजे पेज ते शाइरी रखंदो आहे, तमामु सुठी शाइरी आहे। उन मूंखे ही ग़ज़ल मोकिलियो आहे, चाहियां थी त अव्हां जे नाम कयां। पखियुनि जे वलर मां घणो कुझु सिखियासीं,
पखियुनि जे वलर मां घणो कुझु सिखियासीं, उकाबी नज़र मां घणो कुझु सिखियासीं। पखियुनि जे वलर मां घणो कुझु सिखियासीं, उकाबी नज़र मां घणो कुझु सिखियासीं। घणनि जा त जुमिला न सम्झी सघियासीं, घणनि जे अखर मां घणो कुझु सिखियासीं। वाह! घणनि जा त जुमिला न सम्झी सघियासीं, घणनि जे अखर मां घणो कुझु सिखियासीं। मिलियूं सभु दिलियूं बसि सफ़ा सोन जहिड़ियूं, मिलियूं सभु दिलियूं बसि सफ़ा सोन जहिड़ियूं, मगर दिल पत्थर मां घणो कुझु सिखियासीं। हाय हाय, उहे ॾींहं 24 विसरी न सघंदा। वाह, 24 ॾींहं, जीअं 32 दिलियूं हूंदियूं आहिनि, हिते 24 ॾींहंनि जो ज़िक्र आहे। इहे ॾींहं 24 विसरी न सघंदा, सिख्या जे सफ़र मां घणो कुझु सिखियासीं। हाय, सिख्या जो बि त हिकिड़ो सफ़र हूंदो आहे न। सिख्या जे सफ़र मां घणो कुझु सिखियासीं, इहा दिलि अव्हां जी गवाही त ॾींदी, इहा दिलि अव्हां जी गवाही त ॾींदी, उतम दर बदर मां घणो कुझु सिखियासीं। पखियुनि जे वलर मां घणो कुझु सिखियासीं, उकाबी नज़र मां घणो कुझु सिखियासीं, उकाबी नज़र मां घणो कुझु सिखियासीं। ग़ज़ल आहे नाशाद रिज़वान जो। नाशाद रिज़वान बि नौजवान शाइर आहे ऐं शाइरीअ में पंहिंजूं विखूं खणी रहियो आहे ऐं सुठे अंदाज़ में शाइरी पढ़ंदो बि आहे। संदसि हिकु मूंखे ग़ज़ल मोकिलियल हुयो, सो मां इनबॉक्स मां उहो खणी अव्हां जे नज़र कयां थी। कीअं ॿरंदी आहे कारी कहर में, हे कीअं ॿरंदी आहे कारी कहर में, रोशनीअ जी छोकिरी अधु शहर में। छेर जी छिमकाट जहिड़ी ज़िंदगी, छेर जे छिमकाट जहिड़ी ज़िंदगी, गुफ़्तगू मूंसां करे थी बहर में। थो कपर तां पेर पाणीअ खे हयो, तो कपर तां पेर पाणीअ खे हयो, पाण खे पलटे छॾियो मूं लहर में। वाह! छेर जे छिमकाट जहिड़ी ज़िंदगी, गुफ़्तगू मूंसां करे थी बहर में, तो कपर तां पेर पाणीअ खे हयो, पाण खे पलटे छॾियो मूं लहर में। तो जुदाईअ जो प्यारियो जीअं गिलास, तो जुदाईअ जो प्यारियो जीअं गिलास, ज़ाइको अहिड़ो किथे हो ज़हर में। चंड खां सिगरेट ओधर ते वठी, वाह! चंड खां सिगरेट ओधर ते वठी, ॻोठ खे आऊं ॾिसां पियो गहर में। निंड जहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी, हिकिड़ियुनि त ख़ूबसूरत छोकिरियुनि खे निंड में ॾिसबो आहे, वरी हीअ निंड जहिड़ी ख़ूबसूरत आहे, जेॾी निंड मिठी हूंदी आहे, हीअ छोकिरी बि एॾी मिठी आहे। निंड जहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी, राति आई यादि पोएं पहर में, कीअं ॿरंदी आहे कारी कहर में, रोशनीअ जी छोकिरी अधु शहर में, रोशनीअ जी छोकिरी अधु शहर में। वाह! ही मुंहिंजो हिकिड़ो मदाह आहे, प्यारो भाउ आहे ज़मीर हुसैन। हुन मूंखे निमाणे सिंधीअ जो ग़ज़ल चूंड करे मोकिलियो आहे। बिल्कुलु मां ईअं ई चाहियां थी तव्हां सुठनि सुठनि तख़लीकारनि जी चूंड शाइरी मूंखे मोकिलियो, मां तव्हांजे नाले सां उहा शामिलु कंदसि ऐं मां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां त तव्हां इहा चूंड करे जॾहिं मूंखे मोकिलियो था त मुंहिंजे लाइ बि इहा सवलाई थी पए थी त मूंखे आसानीअ सां उहे तख़लीक़ूं कढी तव्हां ताईं मां पहुचाए सघां थी, जेके थी सघे थो मुंहिंजे नज़र मां न गुज़रियूं हुजनि। निमाणे सिंधीअ जो ग़ज़ल आहे, ॻाल्हियूं वेही कर कम जहिड़ियूं, ॻाल्हियूं वेही कर कम जहिड़ियूं, थर ते आयल आगम जहिड़ियूं, के अखियूं कंडा टांडा, के अखियूं कंडा टांडा, के त गुलाबी मौसम जहिड़ियूं, के शक्लियूं भउ फैलाइनि, के शक्लियूं भउ फैलाइनि, पर के शक्लियूं गौतम जहिड़ियूं,
हाल असांजो हिरोशीमा, हाल असांजो हिरोशीमा, उछलूं हुन जूं एटम जहिड़ियूं, हाय हाय हाय। हाल असांजो हिरोशीमा, उछलूं हुन जूं एटम जहिड़ियूं, छोरियूं जॾहिं छेरियूं ॿधंदियूं, सोचूं नचंदियूं सरगम जहिड़ियूं, छोरियूं जॾहिं छेरियूं ॿधंदियूं, सोचूं नचंदियूं सरगम जहिड़ियूं, मुंहं ते मोहीड़नि जूं कणियूं, वाह वाह वाह, मुंहं ते मोहीड़नि जूं कणियूं, सुबुह सवेरे शबनम जहिड़ियूं, गूंजन रोज़ फिज़ाउनि में, गूंजन रोज़ फिज़ाउनि में थियूं, आहूं कंहिंजूं अभम जहिड़ियूं, हाय हाय हाय, कंहिं अभम ॿार जहिड़ियूं, गूंजन रोज़ फिज़ाउनि में थियूं, अभम जहिड़ियूं, आहूं कंहिंजूं अभम जहिड़ियूं, आज़ादीअ खां धार निमाणा, आज़ादीअ खां धार निमाणा, ख़ुशियूं थियूं सभु मातम जहिड़ियूं। ॻाल्हियूं वेही कर कम जहिड़ियूं, थर ते आयल आगम जहिड़ियूं, थर ते आयल आगम जहिड़ियूं। ही हिकिड़ो कंहिं भाउ राय पंहिंजी मोकिली आहे, जीअं मूं तव्हांखे चयो त तनक़ीदी राय तव्हां ॾेई सघो था ऐं उन में मुंहिंजी इस्लाह थींदी, ऐं उन सां मूंखे मौक़ो मिलंदो त मां जेकॾहिं का ॻाल्हि तव्हांजे ज़हन में आहे या जीअं तव्हां उनखे सोचो था, मां उन जे जवाबु ॾियण जे क़ाबिल थी सघां थी, त थी सघे थो त मां तव्हांखे मुतमइन करे वञा त जेको तव्हां ईअं सोचो था उहो हीअं न आहे। सो उन जो मौक़ो मिलण बि इन बहाने थी सघे थो, जेकॾहिं को सुवाल तव्हांजे ज़हन में अहिड़ो आहे। सो तव्हां जेकॾहिं कुझु पुछणु चाहियो था, कंहिं का राय ॾियणु चाहियो था, त ज़रूरु ॾींदा रहो। मूं ही कुझु पेपर्स रखिया आहिनि, पर लॻे थो शयूं मिक्स थी वियूं आहिनि। हिकिड़े भाउ ॾाढी हिकिड़ी राय लिखी आहे, मां उन ते ॻाल्हाइणु चाहियां थी, ऐं इहा राय कमेंट जी सूरत में मुंहिंजे फेसबुक जे पेज ते पियल आहे। ही नौजवान आहे जंहिंजो नालो आहे ज़ाहिद एन के, ज़ाहिद एन के जे नाले सां हुनजी ID आहे। ज़ाहिद चए थो त सिंध में नई टही जा ॿिया बि केतिरा ई भला क़ौमी ऐं अवामी इनक़लाबी शाइर ऐं शाइराऊं पिया आहिनि, कॾहिं उन्हनि जी बि शाइरी ऐं किताब पढ़ो। हिन दौर में उन्हनि खे पज़ीराई मिलणु त नामुमकिन आहे, पर घटि में घटि उन्हनि खे थोरी घणी मोट ॾियो। रुगो अयाज़ गुल, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, राशिद मोराई, आकाश अंसारी, अहमद ख़ान मदहोश वग़ैरह खे रुगो उन्हनि खे न पढ़ो। इहे पंहिंजे हयातीअ में ई पाण मंझराए विया आहिनि, ऐं उन्हनि सभिनी जी शाइरी ऐं किताब तक़रीबन सिंध जे हर माण्हूअ खे ज़िबानी कलामी यादि आहिनि। अदी अवां नवनि शाइरनि, शाइराउनि ऐं लेखकनि, लेखिकाउनि जी हौसला अफ़ज़ाई कयो। थोरो लिखियो, घणो सम्झो। सच पुछो, इहो कॉमेंट मूंखे ॾाढो वणियो। न त हिकिड़ा बख़ील माण्हू हूंदा आहिनि, जल्दी सां हुन ते कावड़ जो इज़हार कंदा आहिनि त मां त पढ़ंदो आहियां ऐं त मुंहिंजी ॿुधो कोन्हे, पर हुन जंहिं सचाईअ सां उहो लिखियो आहे ऐं जेका हुन राय ॾिनी आहे, उन में पंहिंजी ॻाल्हि हिकिड़ो वज़न त आहे। ऐं थी सघे थो लाशौरी तौरु हिन मैसेज जो मूं ते एतिरो असरु हुयो जो मां शुरूअ में हिन ते शायदि ॻाल्हाए बि चुकी आहियां, पर मां ख़ासि अदा ज़ाहिद खे हिन ते जवाबु ॾियणु चाहींदसि। त अदा ज़ाहिद, पहिरियां त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजो मुर्शिद आहे, असांजो साईं आहे, असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे। ख़ासि करे अदबी जेको माण्हू शऊर रखे थो, सोच रखे थो, त भिटाईअ खे असां उन जे शेर खे दुआया शेर करे पढ़ंदा आहियूं। ऐं मां सम्झां थी त मुंहिंजी ज़िंदगीअ में मां जॾहिं बि स्टेज ते आई हूंदसि त मूं
को बि ॿियो लफ़्ज़ ॻाल्हाइण खां पहिरियां जीअं ई माइक मुंहिंजे हथ में आयो हूंदो त मूं भिट धणी बादशाह जो को न को शेर उनजो बेत पढ़ियो हूंदो ऐं उन खां पोइ मूं पंहिंजे ॻाल्हाइण जो आगाज़ कयो हूंदो। सच पुछो त मूंखे उनजो बेत सभ खां पहिरियां त मूंखे एतमाद, हिकिड़ो कॉन्फिडेंस बख़्शींदो आहे। उन खां पोइ मूंखे ईअं लॻंदो आहे त इहा मुंहिंजी हिकिड़ी ताक़त बणिजी वियो आहे ऐं हाणे मां उनजे सपोर्ट में आहियां। ऐं वाकई जीअं मां सोचां थी उअं ई थिए थो त जॾहिं मां पहिरियां उनजो बेत पढ़ंदी आहियां त मूंखे हिकिड़ो एतमाद मिली वेंदो आहे, हिकिड़ी ताक़त मिली वेंदी आहे। उन खां पोइ मां उन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदी आहियां जेको रिलेटेड हूंदो आहे, जेको सेशन जो मौज़ू हूंदो आहे, जेको गुफ़्तगू जो मौज़ू हूंदो आहे, जेको प्रोग्राम जो थीम हूंदो आहे, उन ते मां पोइ ॻाल्हाईंदी आहियां। पर मां पहिरियां भिट धणी बादशाह खे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे पढ़ंदी आहियां। सो शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ सां असांजी मुहबत ऐं अक़ीदत जो इहो इज़हार हूंदो आहे। ऐं साॻी ॻाल्हि त छा असां भिटाईअ खां सवाइ सिंध जो तारुफ़ कराए सघूं था? न, भिटाई सिंध जो तारुफ़ आहे, सिंध भिटाईअ जो तारुफ़ आहे। सो इन करे असां उन्हनि खे उन ख़्याल सां पढ़ूं था। ऐं उन खां पोइ शेख अयाज़ जदीद शाइरीअ जो हू अॻवान आहे, सरवाण आहे, हू केतिरनि ई दौरनि जो तर्जुमान आहे, हू केतिरनि ई सदियुनि जो तर्जुमान रहंदो। सो शेख अयाज़ खे बि असां पढ़णु पंहिंजे लाइ फ़ख़ुरु सम्झूं था ऐं उनखे यादि करणु चाहियूं था। साॻी तरह उस्ताद हुजे त जीअं मूं अॻु में बि चयो त मीडियम्स चेंज थींदा रहनि था, प्लेटफॉर्म्स चेंज थींदा रहनि था। हाणे उन्हनि जा किताब, केतिरा ई किताब आहिनि, भिटाईअ जो रिसालो आहे, उहे माण्हुनि खे बर्ज़बान यादि बि आहिनि। पर जेकॾहिं असां अॼु किताब माण्हू घटि था पढ़नि, अॼु जेकॾहिं मां हिन प्लेटफॉर्म तां उन्हनि जी शाइरी खे पढ़ां थी त उहा असांजे नए नस्ल ताईं बि मुंतक़िल थिए थी, त उहे शेर उहे बि यादि कनि था। त माना असां सीना बसीना बि उन्हनि खे सम्झो त पंहिंजनि सीननि में सेव कयूं था, उन्हनि खे प्रिज़र्व कयूं था, उन्हनि जी हिकिड़ी लाइब्रेरी पंहिंजे अंदर में, पंहिंजे रूह में जोड़ियूं था। त असां इन्हनि शाइरनि खे इन करे पढ़ूं था। ऐं वरी ॿी ॻाल्हि त जीअं मूं पंहिंजे शुरूअ में ॿुधायो त मूं हिन दफ़े जेको आगाज़ कयो हुयो पंहिंजे शाइरीअ खे टिकटॉक ते या फेसबुक ते रखण जो सिलसिलो, उन में मां इन्हनि 2 सालनि में जेके वॉइस ओवर्स कया आहिनि, मां सम्झां थी त शायदि ई को वॉइस ओवर कंहिं सीनियर शाइर जो हुजे। मूं नौजवान शाइरनि जी शाइरीअ खे एॾो पढ़ियो ऐं मूंखे कंहिं माण्हूअ इहो कॉमेंट कयो ऐं उहो मुंहिंजे लाइ फ़ख़्र लाइक़ु हुयो। चए थी जंहिं शाइर जी तव्हां शाइरी पढ़ंदा आहियो उहो त लहे करे शहर में घुमंदो आहे, त अदी मां ई मुंहिंजी शाइरी पढ़ी आहे। त मूंखे उन कॉमेंट, इन राय मुंहिंजे दिलि त छा मुंहिंजे रूह खे सैराब करे छॾियो त असुल त मुंहिंजो कमु इहो आहे त जेकॾहिं शेख अयाज़ खे त सभु को पढ़े थो, उस्ताद खे सभु को पढ़े थो, आकाश खे सभु को पढ़े थो, पर हिननि शाइरनि खे केरु पढ़ंदो जिन खे सदाईं नए हुजण जे ज़मरे में केरु बि नथो पढ़े? त इहो क़दम मां थी खणां, उन्हनि शाइरनि खे मां थी पढ़ां। ऐं मूं सवें त छा पर हज़ारे शाइरनि खे पढ़ियो आहे जेके नवां शाइर आहिनि। मूं हिते पंहिंजे साम्हूं हिकिड़ी लिस्ट बि रखी हुई त शायदि हींअर मुंहिंजे उहो नज़र आॾो न पई अचे त मां सीनियर शाइरनि सां गॾोगॾु नवनि शाइरनि खे बि पढ़ंदी रहां थी, जंहिंमें असांजो नौजवान तमामु सुठो लिखनि था। उमर तीवणो आहे, नज़्म जो बाकमाल शाइर आहे, ख़ालिद राजपर आहे, जावेद जबार आहे, मुंतज़िर गोलो आहे, कमाल आहिनि शाइर। मां फवाद कलवड़ आहे, कंहिंजो नालो वठी कंहिंजो वठां, ऐं वक़्तु बे वक़्तु वारे सां मां इन्हनि सभिनी जी शाइरी पढ़ंदसि ऐं मां उन्हनि खे बि चाहींदसि त उहे मुंहिंजे पेज ते अचनि ऐं मूंखे फॉलो कनि
ऐं थी सघे थो केॾी महिल बि कंहिंजो नज़्म, कंहिंजो ग़ज़ल, कंहिंजी वाई, कंहिंजो गीत तव्हांखे ॿुधण लाइ मिले। ऐं जेकॾहिं हींअर तव्हां कंहिं बि पंहिंजे दोस्त शाइर जी का तख़लीक़ मुंहिंजे हिन सेशन में ॿुधो था त अव्हां उनखे ज़रूरु इहो शेयर कयो। ऐं ॿियो तव्हां ईअं बि करे सघो था त जेकी ही वीडियोज़ मां लाइव वेंदसि तव्हां उन्हनि खे डाउनलोड करे उन मां पंहिंजे हिसे जो पंहिंजो पंहिंजे पसंदि जो या पंहिंजी शाइरी या जंहिंमें तव्हांजो ज़िक्र आहे तव्हां उनखे एडिट करे पंहिंजनि पेजनि ते लॻाए सघो था, जेको मुंहिंजे लाइ बि सवलो थी वेंदो, अव्हां लाइ बि सवलो थी वेंदो। हाणे जीअं उस्ताद जी इहा तख़लीक़ जेका मूं रखी हुई तव्हां उनखे तमामु घणो सारायो हो, पसंदि कयो हो। मां चाहींदसि त मां पंहिंजनि जूनियर शाइरनि सां गॾोगॾु मां पंहिंजनि इन्हनि सीनियर शाइर्स खे बि भेटा शाइरनि खे ॾींदी रहां। भाड़ी माण्हू भाड़े ते जल्लाद घुरायूं बीठा आहिनि, भाड़ी माण्हू भाड़े ते जल्लाद घुरायूं बीठा आहिनि, सूर्य माण्हू ॿेड़ियूं पायो सीस सहायूं बीठा आहिनि। भाड़ी माण्हू भाड़े ते जल्लाद घुरायूं बीठा आहिनि, सूर्य माण्हू ॿेड़ियूं पायो सीस सहायूं बीठा आहिनि। फोरू माण्हू सभु कुझु फुरियो, फोरू माण्हू सभु कुझु फुरियो पोइ बि फुरण लाइ फेरा ॾियनि, फुरियल माण्हू ॿियो त ठहियो पर देस फुरायूं बीठा आहिनि। कूड़ा माण्हू कूड़ निसोरो ईंदड़ वींदड़ खे आछिन, कूड़ा माण्हू कूड़ निसोरो ईंदड़ वींदड़ खे आछिन, सचा माण्हू 16 आना सच लिकायूं बीठा आहिनि। भोरा माण्हू भिबकियूं ॾेई सियाणनि खे था सम्झाइनि, भोरा माण्हू भिबकियूं ॾेई सियाणनि खे था सम्झाइनि, सियाणा माण्हू सभु कुझु सम्झो वात सिबायूं बीठा आहिनि। हाय भाड़ी माण्हू भाड़े ते जल्लाद घुरायूं बीठा आहिनि, सूर्य माण्हू ॿेड़ियूं पायो सीस सहायूं बीठा आहिनि। रहज़न माण्हू बगड़नि वांगे टोलियूं ठाहिनि रोकिन राहूं, रहज़न माण्हू बगड़नि वांगे टोलियूं ठाहियो रोकिन राहूं, रहबर माण्हू हरणनि वांगुरु नेण टिमायूं बीठा आहिनि। हल्का माण्हू गजरनि वांगे, हल्का माण्हू ककरनि वांगे चोट चढ़ी गजगारूं कनि, ॻोरा माण्हू जबलनि वांगे साह सुकायूं बीठा आहिनि। शाही माण्हू पाण वणायो, शाही माण्हू पाण वणायो छा न विञायूं वेठा आहिनि, शाइर माण्हू शान अञा उस्ताद बचायूं बीठा आहिनि। भाड़ी माण्हू भाड़े ते जल्लाद घुरायूं बीठा आहिनि, सूर्य माण्हू ॿेड़ियूं पायो सीस सहायूं बीठा आहिनि। अॼु मूं हिकिड़ो ग़ज़ल चूंड कयो आहे, उहो सिंध जे हिकु दानिश्वर शाइर जो आहे। ऐं इन हवाले सां मां चाहींदसि त मां तव्हां सां कुझु ॻाल्हियूं कंदी हलां। ऐं मां इहा पूरी कोशिशि कंदसि त कॾहिं मां अहिड़ी ॻाल्हि न कयां जेका ग़ैर ज़रूरी तकरारी बणिजी वञे, या को मुंहिंजो अहिड़ो कमेंट हुजे जेको कंहिंजी दिलि आज़ारी करे। सोशल मीडिया बि ॾाढी ख़तरनाक मीडिया आहे ऐं ॾाढी ज़ालिम मीडिया आहे। उते तव्हांजे लफ़्ज़ खे पकिड़े कॾहिं उनजो कहिड़ो बि इस्तेमालु थी सघे थो। बाक़ी पंहिंजी राय रखणु ऐं कंहिं बि राय सां इख़्तिलाफ़ राय रखणु उनजो हक़ु सभिनी खे हूंदो आहे। सिंध जो इहो दानिश्वर शाइर आहे साजिद सोमरो। मूंखे यादि आहे 2 साल पुराणो जॾहिं उन ते हिकिड़ो वक़्तु आयो, ॾुखियो वक़्तु आयो हुयो ऐं माण्हू उनजे नाले वठण खां बि ख़ौफ़ज़दा हूंदा हुया, या उनजो कुझु अदबी हल्के भर बि उनजो खयों ऐं उन सां जेका बि नाजाइज़ी उन वक़्तु थी पए। पर मूं उन वक़्तु बि चाहियो त मां उन जी जॾहिं शाइरी पढ़ी, उन जा ग़ज़ल पढ़िया त एॾा कमाल ग़ज़ल, त मूंखे ईअं पिए थियो त मां उनखे ज़रूरु पढ़ां। मां हिकु माण्हुनि जे वहकिरे में ईअं न वेही वञा त न बाबा साजिद जो नालो न वठो, उनजो ज़िक्र न कयो। हुनजे तबियत सां, उनजे इन सां केतिरनि माण्हुनि खे इख़्तिलाफ़ बि आहिनि ऐं मां बि खिली चवंदी आहियां दादा पंहिंजे तबियत में थोरो ठहराव पैदा कयो,
कावड़ ऐं एॾी कावड़ सुठी न आहे। माण्हू जज़्बात में घणा अहिड़ा कम करे वेंदो आहे या अहिड़ी ॻाल्हि चई वेंदो आहे ऐं पोइ जॾहिं माण्हू थधो थींदो आहे त पोइ हुनखे पशेमानी बि थींदी आहे, ॾुख बि थींदो आहे, छो त को बि माण्हू न कुल अकुल आहे या केरु सम्झे त मां परफेक्ट आहियां, मां जेको बि ॻाल्हाईंदो आहियां उहो तके तोरे ॻाल्हाईंदो आहियां, न, छो त पंहिंजे लफ़्ज़नि ते बीहण बि जेको आहे हिकु वॾी ॻाल्हि आहे। सो त मूं उन वक़्त में बि अदा साजिद खे चयो त मूंखे तव्हां पंहिंजी शाइरी मोकिलियो, त मां उहा पंहिंजे वॉइस ओवर करे मोकिलियां ऐं तव्हां उहा लॻायो। त उन खां पोइ जीअं जीअं मां उनजी शाइरी पढ़ंदी वियसि, मूंखे संदसि शाइरी तमामु घणी पसंदि आहे ऐं यकीन कयो मुंहिंजी उन सां का बि वाक़फ़ियत बि न हुई, पर हाणे त हिकिड़ी अदबी ज़ाहिरा कलमी जेको हिकिड़ो तालुक़ु थिए थो उहो तव्हां सभिनी सां मुंहिंजो आहे। तव्हां सभु मूंखे सुञाणो ऐं तव्हांजी लिखणियुनि में मां तव्हां सभिनी खे सुञाणा। त हिकिड़ो साजिद जो ग़ज़ल आहे, अव्हां जे नाम कयां थी। मंझंदि टाक जो हुन जो निकिरणु छॾियो, मंझंदि टाक जो हुन जो निकिरणु छॾियो, घिटिन में को हाणे रुले ई नथो। हाय, मंझंदि टाक जो हुन जो निकिरणु छॾियो, घिटिन में को हाणे रुले ई नथो। हू क़ौमूं उथियूं सभु बग़ावत करे, मगर देस पंहिंजो उथे ई नथो। न का काक हाणे न मूमल रही, न का काक हाणे न मूमल रही, अला हाण राणो रुसे ई नथो। हाय हाय, न का काक हाणे न मूमल रही, अला हाण राणो रुसे ई नथो। ॼमण ऐं मरण जो हुकुम थो करे, ॼमण ऐं मरण जो हुकुम थो करे, असां छा था चाहियूं पुछे ई नथो। ॿधी गंढ नंढपण जी छॾिजे मगर, ॿधी गंढ नंढपण जी छॾिजे मगर, ज़िदी वक़्तु काथई रुके ई नथो। अमीरनि में पंहिंजो बि थिए हा शुमार। हाय हाय, वाह 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 वाह। अॻी सिट त ॿुधिजो, अमीरनि में पंहिंजो बि थिए हा शुमार, मगर कंधु पंहिंजो झुके ई नथो। हाय हाय, जॾहिं पंहिंजे धरतीअ जी, पंहिंजे ॿोलीअ जी, पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि थींदी, उते सिर ॾियणो बि पवंदो त ॾिबो, पर झुकंदो न। अमीरनि में पंहिंजो बि थिए हा शुमार, मगर कंधु पंहिंजो झुके ई नथो। हू जल्लाद क़ासिम वयो सभु लुटे, हू जल्लाद क़ासिम वयो सभु लुटे, ठटे जे गलियुनि खां मुड़े ई नथो। मंझंदि टाक जो हुन जो निकिरणु छॾियो, घिटिन में को हाणे रुले ई नथो। घिटिन में को हाणे रुले ई नथो। वाह। शेख अयाज़ जो पाण ज़िक्र कयोसीं ऐं मां पंहिंजे पहिरें सेशन में शेख अयाज़ खे यादि न कयां त मूंखे ईअं लॻंदो त हीउ मुंहिंजो सेशन मुकमल ई न थियो। इश्क असां वटि आराईं जीअं आयो झोल भरे, इश्क असां वटि आराईं जीअं आयो झोल भरे, कोई कीअं करे कोई कीअं करे। मोते जहिड़ी मुर्क प्रिय जी मुगरो मात करे, मोते जहिड़ी मुर्क प्रिय जी मुगरो मात करे, कोई कीअं करे। इश्क असां वटि आराईं जीअं आयो झोल भरे, कोई कीअं करे। जंहिंजी चग चंबेलीअ वल जीअं, जंहिंजी चग चंबेलीअ वल जीअं, सुरही सेज भरे, कोई कीअं करे कोई कीअं करे। जंहिंजा नेठा नेण ईअं जीअं रण में राति ठरे, जंहिंजा नेठा नेण ईअं जीअं रण में राति ठरे, कोई कीअं करे कोई कीअं करे। इश्क असां वटि आराईं जीअं आयो झोल भरे, कोई कीअं करे। पल पल ते थो प्यार कुमल जीअं, पल पल ते थो प्यार कुमल जीअं, कोमल हथ धरे, पल पल ते थो प्यार कुमल जीअं कोमल हथ धरे, कोई कीअं करे। तंहिंखां कीअं जुदा थी जीऊं, तंहिंखां कीअं जुदा थी जीऊं, सरतियूं कीअं सरे। हाय, इश्क असां वटि आराईं जीअं आयो झोल भरे, कोई कीअं करे कोई कीअं करे।
शेख अयाज़ जो हिकिड़ो ग़ज़ल आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। अक्सर माण्हुनि खे उहो पसंदि आहे। मेले में तूं तन्हा तन्हा कंहिंखे ॻोल्हीं थो, मेले में तूं तन्हा तन्हा कंहिंखे ॻोल्हीं थो, अख में ॻोढ़ा हथ में गजरा कंहिंखे ॻोल्हीं थो, मेले में तूं तन्हा तन्हा कंहिंखे ॻोल्हीं थो, अख में ॻोढ़ा हथ में गजरा कंहिंखे ॻोल्हीं थो, सरस्वतीअ जे मंदिर वेझो वेठो वाझाई, सरस्वतीअ जे मंदिर वेझो वेठो वाझाई, कंहिं लाइ तरसे तुंहिंजी वीना कंहिंखे ॻोल्हीं थो, तुंहिंजूं अखड़ियूं पोइ बि उञायूं तल तरायूं सभु, तुंहिंजूं अखड़ियूं पोइ बि उञायूं तल तरायूं सभु, हरणीअ जहिड़ा मुंहिंजा हिरदा कंहिंखे ॻोल्हीं थो, सारो जीवन माया सुपनो तंहिंमें सौ सुपना, सारो जीवन माया सुपनो तंहिंमें सौ सुपना, ओ सुपना सुपने जा सुपना कंहिंखे ॻोल्हीं थो, वसंदो रहंदो आहे सावण तो वटि सारी रात, वसंदो रहंदो आहे सावण तो वटि सारी रात, ॻोढ़ा ॻाढ़े नेण निमाणा कंहिंखे ॻोल्हीं थो, मेले में तूं तन्हा तन्हा कंहिंखे ॻोल्हीं थो, अख में ॻोढ़ा हथ में गजरा कंहिंखे ॻोल्हीं थो, को बि न ईंदो को बि न ईंदो को बि न ईंदो तुंहिंजे द्वार, बंदि करे छॾ ही दरवाज़ा कंहिंखे ॻोल्हीं थो, मेले में तूं तन्हा तन्हा कंहिंखे ॻोल्हीं थो, अख में ॻोढ़ा हथ में गजरा कंहिंखे ॻोल्हीं थो, कंहिंखे ॻोल्हीं थो। दोस्तो, अॼु ही तख़लीक़ूं मूं तव्हांजे नाम कयूं, पाण शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खां वठी शेख अयाज़ उस्ताद सभिनी खे यादि कयोसीं, ऐं उन सां गॾोगॾु मूं तव्हां नौजवान शाइरनि जूं तख़लीक़ूं बि पंहिंजे हिन सेशन में शामिलु कयूं आहिनि, ऐं अॼु पंहिंजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं, ऐं मां यकीन कयां थी ऐं मूंखे पक आहे त तव्हां लाइव मुंहिंजे हिन सेशन में शामिलु थींदा रहंदो, ऐं जेके असांजा दोस्त अॼु शामिलु थिया आहिनि, जीअं मूं अव्हांखे अॻु में ॿुधायो त टेक्निकल सहूलियतूं न हुजण करे मां हिन ई वक़्तु उन्हनि जा कॉमेंट्स नथी पढ़ी सघां या ॾिसी सघां, इन करे मां अॼु जेके बि तव्हां कॉमेंट्स कया आहिनि, तव्हांजा नाला ऐं तव्हांजा मयारी ऐं वज़न ऐं वित वारा कॉमेंट्स बि ज़रूरु लिखी सुभाणे उहे शामिलु कंदमि, ऐं जेकॾहिं तव्हांजो साथ ईअं मूंसां रहंदो त मां हिन जेको अॼु हिन तरीक़े सां सेशन कयां पई, अॻिते हली हिनखे ॾाढो प्रोफेशनल तरीक़े सां रिसर्च करे तख़लीक़ुनि खे खणी अचिबो, ऐं सिंधी अदब लाइ जेके बि मुंहिंजो हाल आहे उनखे उहो अव्हां जे आॾो हाज़िर आहे, ऐं पाण हर दफ़े पंहिंजनि सीनियर शाइरनि सां गॾोगॾु पंहिंजनि जूनियर ऐं नवनि शाइरनि खे बि पढ़ंदा रहंदासीं, ऐं न सिर्फ़ु शाइरनि खे पर अदब जे जंहिं बि सिन्फ़ में लिखंदड़ या कमु कंदड़ सिरजींदड़ तख़लीक़कार आहिनि, उन्हनि खे असां वक़्तु बे वक़्तु मां पंहिंजे हिन सेशन में शामिलु कंदी रहंदसि, उन्हनि जा प्रोफाइल्स शामिलु कंदसि, उन्हनि जूं तख़लीक़ूं शामिलु कंदसि, उन्हनि जूं जेको बि उन्हनि कमु कयो आहे पाण उनखे साराईंदासीं, उन में तव्हांजे साथ जी मूंखे सख़्तु ज़रूरत आहे। अव्हांजा लख थोरा, वरी पाण सुभाणे हिन ई वक़्तु मिलंदासीं, ऐं उनखां पोइ फ़ैसिलो कंदासीं, जेकॾहिं अव्हांजो फीडबैक सुठो थो मिले, अव्हांजी मोट मिले थी, त पोइ मां पंहिंजे ज़िंदगी जो ही टाइम कढी जेको बग़ैर मुआवज़े जे आहे, ऐं थी सघे थो माण्हुनि खे इहो बि लॻंदो हुजे त मुंहिंजो चैनल को मोनेटाइज़ आहे न को मोनेटाइज़ आहे, ऐं मां हीअ अञा पेज ते वञा पई, या जेको बि अॼु ताईं मां कमु कंदी रही आहियां, या जिन बि शाइरनि जूं तख़लीक़ूं पढ़ियूं आहिनि, उहे मूं सिर्फ़ु अदब ऐं ॿोलीअ जे ख़िदमत लाइ पढ़ियूं आहिनि। अव्हांजा लख थोरा, पाण वरी मिलंदासीं, ऐं जल्द मिलंदासीं, सुभाणे ज़रूरु मिलंदासीं, दुआउनि में यादि रखिजो।